अदलिया खे सियासी जमायत टोड़ण जो हथियार तौर इस्तेमालु कयो पियो वञे। PTI 8 फरवरी ते इलेक्शन खटी पर अवामी मैंडेट चोरी कयो वियो। 24 आइनी तरमीम इलेक्शन ते लॻल धाड़े खे जाइज़ बणाइण लाइ इस्तेमालु थी। अल कादिर ट्रस्ट ऐं तोशाखाना केस ॿुधणी लाइ मुक़ररु न कया पिया वञनि। इस्लामाबाद हाई कोर्ट खे फौरी तौर अहम अपीलनि ते ॿुधणी जी हिदायत ॾिनी वञे। PTI बानी जो चीफ जस्टिस खे ख़त। PTI बानी ख़त में चयो आहे त ज़ुल्फ़िकार भुट्टो केस जी इंसाफ़ 44 सालनि बाद न पर वक़्त ते मिलणु घुरिजे। दरख़्वास्त आहे त पुटनि सां फ़ोन ते ॻाल्हाइण जी इजाज़त ॾिनी वञे। मुशरा बीबी खे इलाज जे लाइ डॉक्टर ताईं पहुच फ़राहम कई वञे। इंसाफ़ जा दरवाज़ा मुंहिंजे ऐं मुंहिंजी घरवारी लाइ बंदि आहिनि। 772 ॾींहंनि खां क़ैद आहियां। 300 खां वधीक सियासी केस दाख़िल कया विया आहिनि। मुल्की तारीख़ में अहिड़ो मिसाल नथो मिले। 9 मई जे 10 केसिस में उमर अयूब ऐं शिबली फरार समेत PTI जा 8 अॻवान इश्तिहारी करार। रावलपिंडी जी दहशतगर्दी टोड़ अदालत अहमद चट्ठा, कमल शोज़ब, राशिद शफ़ीक़, ज़रदाज गुल, राय मुर्तज़ा, राय हसन नवाज़ ऐं मोहम्मद जावेद खे इश्तिहारी करार ॾेई छॾियो। चौधरी आसिफ़, बिलाल एजाज़, शकील अहमद ख़ान ऐं मोहम्मद अशरफ ख़ान बि इश्तिहारी करार। जवाबदारनि जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया विया हुआ। अदालत पुलिस खे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे 8 अक्टूबर ते रिपोर्ट जमा कराइण जी हिदायत करे छॾी। अदालत 9 मई जे केसिस में PTI अॻवाननि खे सज़ा ॿुधाई हुई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सऊदी जो दौरो मुकमल करण बैदि बरतानिया रवानो। शानदार आजियां ते सऊदी वली अहद जा थोरा मञिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त दुआ आहे त पाक सऊदी दोस्ती तरक़ी करे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे दौरे दौरान पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में स्ट्रेटेजिक गॾियल दिफ़ाई मुआहिदो कयो वियो। कंहिं बि हिक मुल्क ख़िलाफ़ अगराई खे ॿिन्ही मुल्कनि ख़िलाफ़ अगराई सम्झियो वेंदो। गॾियल पधिराई में चयो वियो त सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुआहिदे ते सहियूं कयूं। सऊदी जे दिफ़ा वारे वज़ीर शहज़ादा ख़ालिद बिन सलमान चयो त सऊदी ऐं पाकिस्तान हिक ई सफ़ में हमेशह शुरू खां आख़िर ताईं गॾु हूंदा। ख़्वाजा आसिफ़ चयो त पाकिस्तान ऐं सऊदी अरब जे बहिराणा लाॻापनि तारीख़ जो हिकु अहम मोड़ आहे। ॿ ॿाहिरि मुल्क दुश्मननि जे साम्हूं हिक ई सफ़ में गॾु हूंदा। इंशाअल्लाह समूरी उम्मत मुतहद हूंदी। भारतीय परॾे वज़ारत जे तर्जुमान रणदीप जायसवाल चयो आहे त पाकिस्तान ऐं सऊदी अरब मुआहिदे जे इम्कानी असरनि ते ध्यानु आहे। पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में वधंदड़ लाॻापा ऐं दिफ़ाई मुआहिदे जी अॻभराई बाबति इतलाउ हुआ। भारतीय हुकूमत पंहिंजे मफ़ादनि जे तहफ़ुज़ ऐं क़ौमी सलामतीअ खे यकीनी बणाइण लाइ पुरज़म आहे। ख़ौज़दार में सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई, 4 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि सिक्योरिटी फोर्सिस इंटेलिजेंस बेस्ड कामयाब ऑपरेशन कयो। फायरिंग जी ॾेवट दौरान भारतीय प्रॉक्सी फितनाल हिंदुस्तान जा 4 दहशतगर्द मारिया विया। मारिजी वियल दहशतगर्द मुख़्तलिफ़ दहशतगर्दी जे सरगर्मियुनि में मुलविस हुआ। हथियार ऐं बारूदी मवाद हथ। सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दीअ खे पाण ख़तमु करण लाइ पुरज़म। गुड्डू ऐं सखर बिराज वटि पाणी जे वहकरनि में लात बैदि ॿिन्ही बिराजिस वटि विचोले दर्जे जी बोर्ड डिक्लेयर। गुड्डू बिराज वटि मथां वहकरो घटिजी 4,85,185 ऐं हेठां वहकरो 4,56,964 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बिराज वटि मथां वहकरो 5,47,505 ऐं हेठां वहकरो 4,95,925 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बिराज वटि वहकरनि में मामूली वाध रिकॉर्ड कई वई। नंढी बोर्ड बरक़रार। मथां वहकरो 3,06,053 ऐं हेठां वहकरो 2,99,098 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। पहिनंद वटि पाणी वहकरा मामूल ते अची विया। मथां वहकरो घटिजी 1,44,053 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। तरबिला डेम 100 सैकड़ो ऐं मंगला डेम 96 सैकड़ो भरिजी वियो। सिंधूअ में चाड़ बैदि दरगाह सादी मूसाणी भरिसां ज़मीनदारी बंधनि खे लॻल घरनि सबबि 30 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। ॻोठणनि पारां लड़े पलाण इंतिज़ामिया मुतासिरनि जी वाहर न कई। JUI जो कंदकोट खां निकितल सिंध अमुन मार्च मलीर पहुची वियो। गुलनि जी वरखा। JUI अॻवान राशिद महमूद सुमरो चयो आहे त CM हाउस पहुची तारीख़ी पुरअमन धरणो हणंदासीं। धरणे में मौलाना फज़लुर रहमान जी शिरकत करण जो बि इम्कान। दादू भरिसां ख़ौफ़नाक हादसो। माउ ऐं धीउ समेत 3 ॼणा फ़ौत। झुई मोड़ वटि 2 मोटरसाइकिलुनि में टकर बाद रोड ते किरियल ज़ख़्मियुनि मथां ट्रक चढ़ी वई। ड्रिग बाला वासिण फरज़ाना बबुर संदसि धीउ फरहाना ऐं नौजवान नादिर बबुर चिबाड़ जी फ़ौत थी विया। 2 ॿारनि समेत 3 ॼणा ज़ख़्मी। लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले। कराची में म्यूज़िक टीचर्स जे उम्मीदवारनि जो ज्वाइनिंग ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाज।
सिंध असेंबली ॾांहुं मार्च जी कोशिश, पुलिस एहतिजाज कंदड़ उमेदवारनि खे गिरफ़्तार करे वरितो। यकतारा ऐं चपड़ियूं ऐं बाजा बि खसे वरिता। पुलिस उमेदवारनि खे मोबाइल में विझी थाणे ते खणी वई। उमेदवारनि जा इंसाफ़ लाइ नारा। हिकु ॾींहं को बि उमेदवारनि एहतिजाज कयो हो। सिंध असेंबली ॾांहुं मार्च जी कोशिश दौरान पुलिस रोके वरितो हो। पुलिस सां ॻाल्हियुनि बैदि एहतिजाज ख़तमु कयो वियो हो। उमेदवारनि ऐलान कयो हो त 24 कलाकनि अंदरि जॉइनिंग ऑर्डर न मिलिया त सिंध असेंबली आॾो माण घड़ीअ ताईं बुख हड़ताल कंदासीं। तालीम वारे वज़ीर सरदार शाह चयो आहे त म्यूज़िक टीचर्स जे भर्तियुनि जो अमल अदालत ख़तमु कयो। मुतासिर उमेदवारनि खे सुप्रीम कोर्ट वञणु घुरिजे हा। ऐं एशिया कप में अॼु श्रीलंका ऐं अफ़गानिस्तान विच में अहम मैच खेॾी वेंदी। अफ़गानिस्तान जी टीम मैच हाराइण जी सूरत में इवेंट खां ॿाहिरि थी वेंदी। मैच खटण जी सूरत में राउंड रेट जे बुनियाद ते अफ़गानिस्तान ऐं बांग्लादेश मां का हिकु टीम सुपर 4 मरहले जे लाइ क्वालीफाई कंदी। ग्रुप ए मां पाकिस्तान ऐं भारत सुपर 4 मरहले लाइ क्वालीफाई करे वरितो। ग्रुप बी मां कहिड़ियूं टीमूं क्वालीफाई कंदियूं, फ़ैसिलो अॼु श्रीलंका ऐं अफ़गानिस्तान विच में मैच जे नतीजे बैदि थींदो।